ॿुधे थी, भेण बि ॿुधे थी, ज़ाल बि ॿुधे थी, निठा ॿार बि ॿुधनि था, भाउ बि ॿुधनि था। ऐं के गीत अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॿुधंदे अखियुनि में ॿुढ़ा बि अची वेंदा आहिनि। इहा फन जी कामयाबी आहे, इहा हुन जी कामयाबी आहे। नाम्यारो फनकार ही मेड़ाका जॾहिं बि थींदा आहिनि असीं कोशिशि कंदा आहियूं हुन खां सिखूं, हुन खां ॿुधूं। जी हा, असां सभिनी सां मुखातिब थियण लाइ आउं सॾींदुसि साईं मुमताज़ लाशारी खे। अस्सलाम वालेकुम प्यारे दोस्तों। मां सभिनी ख़ुदा कयां सां मुंहिंजो खून जो रिश्तो आहे। नाला इन करे कोन थो वठां त कुझु नाला मथां रहिजी वञनि तंहिंजे करे, छो त मां तव्हां मुंहिंजा आहियां, तव्हां मुंहिंजा आहियो। मुंहिंजी ज़िंदगी अलाह साईं जेका मूंखे ॾिनी आहे उहा हिन क़ौम, हिन खिते, हिन सरज़मीन जे माण्हुनि जे आवाज़ खे बुलंद करणु, इहो मुंहिंजो हिकिड़ो फ़र्ज़ु थी चुको आहे त मां तव्हांजा दर्द उहे दुनिया जे आॻे पेश कयां ऐं उहे जज़्बा लिकल, उहे हुक़ूक़ लिकल जेके आहिनि उहे तव्हांजो नुमाइंदो थी, तव्हांजे पंहिंजी क़ौम हिन धरती जो हिकिड़ो ग़ुलाम नौकर थी मां उहो कंहिं जाबिर ते ॾाढो ललकार बणिजी पेश कयां। निहायती थोराइतो आहियां हिन घोटकी जी सरज़मीन जा जेके दोस्त, शाइर, अदीब, मुंहिंजा मारूड़ा माण्हू जेके अॼु हिन पिंडाल में गॾु थिया आहियो। ॻाल्हाइण जे लाइ त घणो कुझु ॻाल्हाए सघिजे थो, पर मक़सद जी ॻाल्हि इहा आहे त फ़नकार सदियुनि में पैदा थींदा आहिनि ऐं फ़नकार क़ौमूं पैदा कंदियूं आहिनि ऐं क़ौमुनि जो फ़नकार सरमायो थींदा आहिनि। तव्हांखे मुबारक आहे त वहीद समूह तव्हांजी घोटकी जो तमामु सुठो हिकिड़ो फ़नकार आहे ऐं तमामु सुठो फ़नकार थींदो। उन खां अलावा हुनजी सोच ऐं हुनजी तबियत ऐं हुनजो जेको कमु आहे उहो तव्हां असां सभिनी खां मुंहिंजो कोन्हे। हिकिड़ो ॾाढो माठीणो माण्हू आहे, ॾाढो प्यार भरियो माण्हू आहे। मुंहिंजो वहीद साहिब सां काफ़ी टाइम खां वठी तालुक़ु रहियो आहे, पर हू त हाणे त मुंहिंजो उहो अज़ीज़ बि आहे, मुंहिंजो उन सां गहरो तालुक़ु आहे। पर उन तालुक़ सां गॾु हिन घोटकी जे इलाइक़े सां, जीअं हिन सरज़मीन जो मां ॼाओ आहियां, धरती मुंहिंजी भाउ आहे, सिंध मुंहिंजी अमड़ आहे, हिन मिटी मां पैदा थियो आहियां। यकीन ॼाणो त तव्हां घोटकी जा माण्हू मुंहिंजा जे फ़नकारनि जी या इन फ़न जी जेकर मूंखे ख़िदमत जो मौक़ो मिले थो त मां वॾो ख़ुशि नसीबु आहियां ऐं मूंखे ख़ुशी थिए थी। हक़ीक़त इहा आहे त कंपोज़िशन एॾी ॾुखी शइ आहे जो उनखे कलाम जॾहिं किताब में आहे, कलाम जॾहिं कंहिं पने ते लिखियलु आहे त उन में साह विझणु रागी जो कमु हूंदो आहे ऐं जॾहिं उहो पेश थिए थो त उनखे कमाल ते पहुचाइण जो कमु तमामु ॿुधंदड़नि जे हथ में हूंदो आहे। छो तंहिंजे करे इहा सभु महिरबानी ॿुधंदड़ जी आहे जो हुनजो ख़्यालु एॾो वॾो आहे। ॿुधंदड़ मोतबर आहे, तॾहिं मोतबर शाइरी ॿुधे थो ऐं मोतबर फ़नकार पैदा करे थो। इहो ॿुधंदड़ जो कमाल आहे। असल में मूंखे हुकुम थियो असां केॾा बि मसरूफ़ हुजूं, असांखे केतिरा बि कम हुजनि, पर ही मेड़ाका, ही काज उन्हनि सभिनी कमनि खां मथे आहे। छो त ज़िंदगी असांजी 40 साल असांखे थिया मूंखे ॻाईंदे, इहे सदाई कमाईंदा आहियूं, सदाई माण्हुनि जे विच में हूंदा आहियूं, पर ही प्रोग्राम एतिरो अहम आहे ऐं ही प्रोग्राम एतिरो यादगार आहे जेको सदियुनि ताईं यादि रहंदो ऐं हींअर त ही रिकॉर्ड थिए थो, प्रिज़र्व थिए थो। असां ख़ुशनसीब आहियूं जो असांखे इहे सभु सहूलियतूं मुयसरु आहे। मूंखे
इहो चवंदे वधाउ कोन लॻंदो त मक़बूल नाले जो साहब उनखे मां सलाम पेश कयां थो, उनजे जज़्बे खे, उनजे इश्क खे सिंधी शाइरीअ सां, सिंधी ॿोलीअ सां, सिंधी क़ौम सां या असांजे रिवायतुनि सां उनजो जेको इश्क ऐं मुहबत मूं ॾिठो त मूं वाइदो कयो आहे त मक़बूल जॾहिं सॾींदो पहिरीं मां हूंदुसि, मक़बूल जे सॾ खे लबैक चवंदासीं, छो त हीउ कमु हिकिड़े माण्हू जो न आहे, असां सभिनी जो गॾियल कमु आहे ऐं जज़्बाती तौर ते न, पर हिकिड़े अहिड़े दौर मां गुज़रूं था जिते असांखे ग़लीज़ क़िस्म जा कलाम ॿुधाया वञनि था, ग़लीज़ क़िस्म जा अहिड़ा हरबा मौसीक़ी में हलाया वञनि था जो असांजी तहज़ीब तबाह थिए थी। हिते मूंखे हिकिड़ो इनायत बलोच साहिब जो सुठो यादि अचे थो त मुंहिंजो भल कंहिंसां निबाह न थिए, मुंहिंजो भल कंहिंसां निबाह न थिए, नाव तारीफ़ वाह वाह न थिए, काफ़िलो राह में लुटियो बि त छा, मुंहिंजी तारीख़ शल तबाह न थिए। त मक़बूल साहब जहिड़ा माण्हू जेके पंहिंजी तारीख़ ठाहिनि था ऐं यकीन ॼाणो त अहिड़ा माण्हू सदन में पैदा थींदा आहिनि ऐं मक़बूल साहब खे जस आहे। हीउ त हिकिड़ो अॼु जेको प्रोग्राम जेको थियो आहे हिकिड़े क़िस्म जो असांजे दोस्तनि जे लाइ ऐं ख़ासि करे वहीद साहब जे लाइ हिकिड़ो ट्रेलर आहे त मूंखे महसूसु थिए त प्रोग्राम अरेंज करणु ऐं इहो सभु इंतज़ाम करणु केॾो ॾुखियो आहे, केॾी तकलीफ़ आहे ऐं सलाम आहे उन्हनि माण्हुनि खे। हिन दौर में को बेनिफिट न आहे, प्रोडक्शन वारे माण्हू खे का उन मां इनकम कान्हे, कुझु बि नथो मिले। जॾहिं कुझु नथो मिले त पोइ उहो माण्हू छो थो करे, माना इहो पंहिंजी ॿोलीअ सां, इहो पंहिंजी धरती सां। रहियो सिलसिलो अॼु जे हिन प्रोग्राम में मां साईं सिकंदर साहब जे लाइ चवां, साईं मोहम्मद इस्माइल साहब जे लाइ चवां, या मुंहिंजे भाउ साजिद साहब जे लाइ चवां, या सभु अर्ज़ी साहब जेके दोस्त वेठा आहियो मुंहिंजा, तव्हांखे इहो अर्ज़ु कंदुसि त ख़ुदा हीउ जेको संगम ठाहियो अथव तलाश कयो तव्हां, छो त तव्हांजो कलाम ॻाइणु, जॾहिं तव्हांजो कलाम फ़नकार ॻाईंदो त उहो दुनिया ते पहुचंदो। मूं पढ़ियो आहे जेको हाफ़िज़ क़ुरान थिए थो उहे 7 पीढ़ियूं हुन जूं नानाणा, 7 पीढ़ियूं ॾाॾाणा छॾाए थो। अलाह वटि एॾो इनाम आहे, जॾहिं अलाह पाक जो हू कलाम यादि करे थो त हुनजे लाइ इनाम आहे। जॾहिं हिकिड़ो फ़नकार कंहिं शाइर जो कलाम यादि करे ॻाए थो त उनजे लाइ इनाम छा हुजणु खपे, उनजे लाइ इनाम इहो हुजणु खपे त उहो शाइर पंहिंजे फ़नकार खे ज़िंदा रखण जे लाइ पंहिंजे कलाकार सां, पंहिंजे फ़नकार सां मुहबत रखे, प्यार रखे, छो त फ़नकार वीचारो तमामु नाज़ुक हूंदो आहे, जेके सिर्फ़ु घोटकी जे इलाइक़े खे न पर पंहिंजी पूरी सिंध खे कवर कयो। तव्हांजे जेके बि सिंध जा जेके कलाकार आहिनि उहे सभई घोटकी जे शाइरनि खे ॻाइनि। तव्हांजी वॾी महिरबानी। वक़्तु तमामु घणो गुज़री चुको आहे, छो त लाइट जो बुरहान तमामु वॾो आहे। ॿुधूं था त 12 बजे लाइट वेंदी। अलाह वापडा वारनि खे हया ॾे, अलाह उन्हनि खे ईमान ॾे त असांजी लाइट असांखे बचे। बहरहाल मां वरी बि तव्हांजो थोराइतो आहियां, मूंखां का कोताही का ग़लती थी हुजे त मां तव्हां सभिनी खां माफ़ी जो तलबगार आहियां। मूंखे तव्हांजे विच में रहणो आहे। तव्हां सभई मुंहिंजा अज़ीज़ आहियो, मुंहिंजा वारिस आहियो, तव्हांजा लख अहसान। अस्सलामु अलैकुम।